नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। मां ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त सहाफ़त जे आलमी ॾियारे ते टाउन कमेटी ठारू शाह भरिसां क़ाइम प्रेस क्लब जे पिलार ते लॻल पीढ़ जो पत्थर नामालूम शरपसंद माण्हू डाहे बूर करे विया। सहाफ़ियुनि जो एहतजाज। अवामी प्रेस क्लब ठारू शाह जे सदर अकील अहमद खानज़ादो, गुलाम फरीद भुट्टो, इख़्तियार सोलंकी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त ठारू शाह जा सहाफ़ी सदाईं ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जो आवाज़ बुलंद कयो आहे ऐं करप्ट कामोरनि ऐं सियासतदाननि ख़िलाफ़ हिक आवाज़ थी खेनि ललकार कई आहे जेका हिन खां बर्दाश्त नथी थिए, जंहिं ते हिननि बुज़दिलाना वार करे सहाफ़ियुनि खे प्रेशराइज़ करण जी कोशिश करे रहिया आहिनि। हिननि चयो त अॼु सहाफ़त जे आलमी ॾींहं ते पीर जो पत्थर ढाहे असांखे ख़ामोश रहण जो मैसेज ॾिनो आहे, जेका ॻाल्हि बर्दाश्त योगी न आहे। हिननि सिंध हुकूमत, अदलिया ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त सहाफ़त ते कयल हमलनि जी जांच कराए वाक़िए में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।